बादल छुम छुम चेर छिकाया मां छुम छुम चेर छिकाया मां तन अंदर में लगियूं तवारूं तन अंदर में लगियूं तवारूं अलवीश कजी पाया मां अलवीश कजी पाया मां रमजान अञा जीअरो आहियूं कानो अञा केतिरा पिच भरंदा मुंहिंजे अज़ाबनि जा या मूंखे ॿार या आज़ाद कर कानो मना कर मां हिलाल बि खाईंदो आहियां आराम बि खाईंदो आहियां यादि कर रमजान तो सॼे ॻोठ जे अॻियां ऐलान करे चयो हुयो त कालू मां तोखे मच्छी जा तलाह लिखी कोन ॾींदुसि अॼु ॾिठी तूं कुतनि जीअं मुंहिंजे अॻियां ॿधो वेठो आहीं छा तोखे ख़बर नाहे कालू मना कर मां हिलाल बि खाईंदो आहियां आराम ते कुता बि खाईंदा आहिनि तूं बि कुतो आहीं जब हम आजाद जुस्से तब ॻोठ वारनि हिक खे ॿुधाईंदुसि त तूं आदमखोर बणिजी वियो आहीं आदमखोर आहीं तूं हा मां आदमखोर आहियां तोखे खाईंदुसि खाईंदो आहियां हिलाल हिलाल बि खाईंदो आहियां हराम छॾायोसि जान हाणे मच्छी आहे सभु तव्हांजे हवाले कजी पाया पाया अलवीश कजी पाया मां अलवीश कजी पाया पाया साईं रहमानी खां सिर्फ़ु हिकिड़ी दुआ आहे त शायदि हिन ॻोठ में को सुधारो अचे हा यार असां बि इहा दुआ घुरी आहे अलाह ताला खां हिन ॻोठ और पाजे में रखंदो आदमखोर तो पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर न साहब मुंहिंजो कमु आहे कयो हिनखे ॾाढो तड़पायो हुयो हिन जे करे ई मारियोमांसि छा त कालू मना कर मां हिलाल बि खाईंदो आहियां आराम बि खाईंदो आहियां मूंखे ख़बर आहे भतार तूं कॾहिं पंहिंजे दुश्मन खे माफ़ न कंदो भतार ॿुधाए तिन मुर्दे जो छा कयां हिनखे खणी वञी ॻोठ जे चौराहे ते फिटो करीसि ऐं ॻोठ वारनि खे वञी इहो ॿुधाए ही धाड़ियल चोरनि जो काखारीदार हुयो ॾोह कंदे पकड़जी पियो ऐं पुलिस जी गोली जे निशाने में मारिजी वियो भतार इहो भला तो ठहंदो पियो मूंखे ख़बर आहे दादा त मूंखां वधीक तूं कुतो कमीणो आहीं
वन अहिड़ो केस ठाहे जो सॼो ॾोह लिकजी वञे। हूं बि त पुलिस नोड़ी मां नाग त बणाईंदी आहे न, पर कानून माना कहर। मां हिलाल बि खाईंदो आहियां, हराम बि खाईंदो आहियां। छा सम्झी? समझी वियसि बता रहा तुझे जो छा करणो आहे। बता रहा हाणे वञी केस छंदो हाणे। अच्छा कमदार सर ही तव्हां छा कयो? बजाए ॾोहारी खे फसाइण जे लाइ तव्हां सर में जो साथ था ॾियो। सूबेदार तूं पंहिंजे कननि ऐं अखियुनि ते हथ ॾे। ॼण त तो कुझु ॾिठो ई न आहे ऐं हा तोखे तुंहिंजो भाङो मिलंदो। न सर मां हराम न आहियां खाईंदो। तोखे चयमि न चुप कर। लाश करणु हलो। राणी ज़िंदगी एतिरा ॾुख ॾिना आहिनि जो सभु सुख फाड़े छॾिया। तूं मुंहिंजी जिगरी दोस्त हैदर जी मङीदी आहीं, उन सां ई तुंहिंजे नीह जो नातो जुड़ियल आहे। मां मञा थी रबी त मुंहिंजो सौट मुंहिंजे मथां जान बि ॾींदो, पर मुंहिंजे प्यार जा सभु रिश्ता तोसां आहिनि। वापसि वर लथी हीअ राणी अॼु बि तुंहिंजे इंतज़ार में आहे। अञा केतिरी मोहबत में सज़ाऊं ॾींदी। मां चवां थी मूंखे हितां वठी हल। तूं जिते बि आई न असां ॿई जी वेंदासीं। छॾे ॾियण खून ख़राबत जी ज़िंदगी, मोटी अच मोहबत जे तरफ़। कीअं मां हितां निकिरां? पूरो साल गुज़री वियो आहे। मुंहिंजे बाबा जी त का अञा ख़बर ई न आहे। किथे आहे मुंहिंजो बाबा ऐं किथे आहे मुंहिंजो भाउ? हाणे उन्हनि खे ॻोल्हींदुसि ऐं उन्हनि जे दुश्मननि खे मारींदुसि। राणी मां हैदर सां धोखो नथो करणु चाहियां। तोखे हैदर सां शादी करणी पवंदी। मां मोटी ईंदुसि, मूंसां वाइदो कर। तोखे मुंहिंजो कसम, मुंहिंजे प्यार जो कसम, इनकार न कजांइ राणी त तोखे हैदर सां ई ॾुख ई सुख में रहणो आहे। माशाअल्लाह मुंहिंजी राणी त चोरीअ जो चंड पई लॻे। एतिरो सिंगार न कंदी कर, मथां नज़र लॻी वञे। कीअं लॻंदी नज़र? नज़र त धारनि जी लॻंदी आहे।
तव्हां त सभु मुंहिंजा पंहिंजा आहियो। बसि राणी, हाणे वक़्तु थोरो आहे। जल्द तुंहिंजे लाइ गुलनि जी सेज सजायल हूंदी। सॻीअ में वेढल वार हूंदा ऐं चंड जहिड़ो चहिरो तुंहिंजो घूंघट में सजायल हूंदो ऐं तूं कुंवार थींदीअ। तुझे कुंवार? हा, तूं सच पियो चईं। राणी, मां कॾहिं कॾहिं ईअं सोचींदो आहियां त तूं मूंखां 100 मील परे हली वई आहीं। मां सॾु कंदो आहियां राणी त मोटी अचु राणी, मोटी अचु, पर तूं गुम थी वेंदी आहीं। छो? छा इहो मुंहिंजो वहम आहे? प्यार कंदे त वहम ई हूंदा आहिनि। तोखे वहम आहे, वहम जो त इलाज न हूंदो आहे। बाक़ी तोसां बचपन जो रिश्तो वो तो जुड़ंदो हूंदो तोसां गॾु। प्यार भी तू, सिंगार भी तू। सोनियो मुंडियो यार वठी दे सोना कंगण धार वठी दे। सोनियो मुंडियो यार वठी दे सोना कंगण धार वठी दे। जेको जले थो जले जले हर पासे आ बल्ले बल्ले, हर पासे आ बल्ले बल्ले, हर पासे आ बल्ले बल्ले, हर पासे आ बल्ले बल्ले। सोनियो मुंडियो यार वठी दे सोना कंगण धार वठी दे। सोनियो मुंडियो यार वठी दे सोना कंगण धार वठी दे। जेको जले थो जले जले हर पासे आ बल्ले बल्ले, हर पासे आ बल्ले बल्ले, हर पासे आ बल्ले बल्ले, हर पासे आ बल्ले बल्ले। पाण खे ठाहे तैयार करे मां शहज़ादी लॻंदी हां। मुर्की मुर्की दिल ते ज़ोरी धाड़ो मां हणंदी हां। पाण खे ठाहे तैयार करे मां शहज़ादी लॻंदी हां। मुर्की मुर्की दिल ते ज़ोरी धाड़ो मां हणंदी हां। सोनियो मुंडियो यार वठी दे सोना कंगण धार वठी दे। सोनियो मुंडियो यार वठी दे सोना कंगण धार वठी दे। जेको जले थो जले जले हर पासे आ बल्ले बल्ले, हर पासे आ बल्ले बल्ले, हर पासे आ बल्ले बल्ले, हर पासे आ बल्ले बल्ले। तोसां मुझे मोहब्बत आहे, तोसां चाहत आहे। तुंहिंजी हर का ॻाल्हि मुंहिंजे लाइ रूह जी राहत आहे। तोसां मुझे मोहब्बत आहे, तोसां चाहत आहे। तुंहिंजी हर का ॻाल्हि मुंहिंजे लाइ रूह जी राहत आहे। सोनियो मुंडियो यार वठी दे सोना कंगण धार वठी दे। सोनियो मुंडियो यार वठी दे सोना कंगण धार वठी दे। जेको जले थो जले जले हर पासे आ बल्ले बल्ले, हर पासे आ बल्ले बल्ले, हर पासे आ बल्ले बल्ले, हर पासे आ बल्ले बल्ले। हाँ राणी, तूं सच थी चईं। चाचा तव्हां अची वियो? बाबा, मां तव्हांजो असांजी शादी करा, न त राणी जे प्यार में चिरियो थींदी चिरियो। छो थींदुसि चरियो? जेसिताईं बाबा ठीकु न थींदो मां शादी न कंदुसि। भला डॉक्टर छा चयो? उहो दौर हूंदो हो जो हकीम परे खां ॾिसी ऐं बीमारी सुञाणंदा हुया। हाणे त डॉक्टर मुरादी रिपोर्ट खां सवाइ बीमारी सुञाणनि ई कोन था। हा बाबा, उहो बि दौर हुयो जो चांहि न हूंदी, जो लस्सीअ जो लोटो ऐं मखण जो चाणो खाई मुड़ुस मुक सां सरी सान किराए ॾींदा। छा छा चाचा ख़ैर त आहे? ॿियो सॼो ॻोठ भरियो पियो आहे ऐं तव्हां कननि ते तॾहिं वेठा हो। हा पुट, तूं सच थो चईं।
ॾिसी पियो न हिन ॻोठ में केॾो ज़ुल्म थो थिए पियो। छा थियो आहे जो इहो आहे त गुलबहार खे पातर वॾे अहिड़ा आया जो दिलि ख़ुशि करे छॾी। हा दादा ख़ुदा बख़्शे, इहा असांखे बि ख़बर पई आहे त जिते गुलबहार खे ॾाढा पातर आहिनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, उन ते उनजे पुट ते इल्ज़ाम इहो अथनि त देरनि खे भाउ उन्हनि ॾिनी आहे, बेगुनाह आहे। उन्हनि खे त पुट जे देर जी ख़बर ई न आहे। चाचा को मरे या थी, पर तुंहिंजे लाइ त ख़ुशियूं। हा पुट, हिन जा पुट त देरी कोन था कनि, ज़मीन में माण्हू पूरे था छॾनि। चाचा ख़ुदा बख्श माण्हू मोचड़ा था खाइनि ऐं तूं ख़ुशि थो थी। माण्हुनि खे मोचड़ा लॻंदा त मां ख़ुशि छो न थींदुसि। ख़ुदा भली बख़्श करे, पर ख़ुदा बख़्श न कंदो। सब खत्म थींदो। तूं चवे थो वॾेरो त ॾोही तहां 5 लख भरे जो। बाबा कौन भरींदासीं इहे 5 लख? न वरी इहे ॻोठ छॾींदासीं, न वरी उन्हनि खे पैसा ॾींदासीं। ऐं हा, जेको उन्हनि खे करिणो आहे सो कनि। हीउ ॻोठ असांजो आहे ऐं सुभाणे बि असांजो ई रहंदो। पंहिंजो ॻोठ किथे रहियो आहे? जॾहिं हिते पंहिंजा ई न रहिया आहिनि त पोइ कंहिंजे का रहूं? पुट तोखे इहा ख़बर आहे त कालू मुंहिंजी केतिरी बेइज़ती कई आहे? बेइज़तीअ जो पलाद बाबा कालू खां गाए वॼाए वठंदुसि। वोटर आहिनि त पंहिंजे लाइ, इज़त असांखे बि प्यारी आहे। मां तोखे ॿाहूं थो ॿधां पुट, को अहिड़ो ग़लति कमु न कजांइ जंहिंमें हिन मुंहिंजी अछी दाढ़ी जा दाणा पटिजनि। बाबा मूंखे कुझु बि कोन थींदो। बाबा सब्र कर लतीफ़ा, सब्र कर मुंहिंजा दोस्त। रब जी राह में त हर कंहिंखे वञिणो आहे। पर हैदर, असां त बेगुनाह हुयासीं, असांखे सज़ा छो मिली? मुंहिंजे पीउ जो तलाश मूंखे बेगुनाह मिलियो, पर मुंहिंजे भाउ जी त मूंखे ख़बर ई न आहे। इहो न थियो लतीफ़ा, भला कदो तुंहिंजे भाउ खां त मूंखे कुझु न थींदो। हा लतीफ़, तुंहिंजो भाउ खादुम हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो ऐं उहो सही सलामत तो वटि अची पहुचंदो। मूंखे ख़बर आहे हैदर त मुंहिंजे पीउ खे कालू ऐं जाबिर क़त्ल कयो आहे। मूंखे कसम आहे पंहिंजे पीउ जी क़बर जी मिटीअ जो ज़रूरु कोड़ा मटाईंदुमि। जोड़ जूं 7 पीढ़ियूं यादि कजो। गोरामा छा ॻाल्हि आहे मुंझल पियो लॻी? बसि नादर भाउ इहा ॻाल्हि न पुछ यार। नगर खाना जो सुख त ॾाढो आहे, पर यार असांजी तबियत में मज़ो न आहे। नादर भाउ कची में रही रही यार थकिजी पिया आहियूं। हाणे मुंहिंजी दिलि थी चए त पाण पके ते हलूं। गोरामा बाबा तूं कच्चे में रहंदे त तुंहिंजो सिर सलामत रहंदो, पके ते चढ़े गोली जो निशानू थी वेंदे। नादर भाउ तूं भुलियल आहीं, पंहिंजो केरु नालो वठंदो? गोर सच थो चवीं, तोखे मारींदो केरु, कंहिंमें हिमत आहे? हीअ आहे मुंहिंजो यार गौरम खान।
हिन सां मिल। हीअ ई मुंहिंजो यार तोखे ऐं मूंखे वठण आयो आहे। नगर खां न, ही तुंहिंजो दोस्त असांखे काॾे वठी हलंदो? वरा मूं तुंहिंजो नालो ॿुधो आहे। मां चाहियां थो त तूं मुंहिंजे दर में रह, मुंहिंजी पनाह में। उते वटि ॾोह कंदो, न पुलिस तोखे कुझु चवंदी, न को ॿियो माण्हू। अवला वटि ॾींहुं ॾिठे जो ॾोह कंदो। ठीकु आहे भोतार, मुंहिंजा बि घणनि ॾींहंनि खां हथ खारस पिया कनि। छो तो ते मुंहिंजी दहशत आहे। कालू माना कहर। मां हिलाल बि खाईंदो आहियां ऐं हराम बि। कालू, गौराम खे आज़ादी खपे, पोइ यारीअ में सिर बि हलियो वञे न, परवाह कोन कंदो आहे। ओ हिते रखीस, कालू गौराम खे आज़ादी खपे, ॿियो छा खपे? हो जे सिर वियो त परवाह न आहे। गौराम हाणे मौक़ो मिलियो थी। गौराम मुड़ुस माण्हू आहे, मरण ऐं माराइण में देरि न कंदो। तो पोइ तयारी कजो, सुभाणे मुंहिंजे ॻोठ हलणो आहे। ॾिसूं त पोइ गौराम खान तो करी छा थो। कालू माना कहर। मां हिलाल बि खाईंदो आहियां ऐं हराम बि। गौराम, सुभाणे हलंदासीं। यार कालूअ जा कुझु दुश्मन आहिनि जेके तोखे ख़तमु करणा आहिनि। अरे हैदर, तोखे ज़रूरत कहिड़ी हुई इंस्पेक्टर टाडे सां जहिड़े करण जी? कंदे छा मूंखे अची ॾाढी मुखार? बाबा केसिरी ताईं चुप रहूं ऐं पंहिंजी ज़बाननि खे ताला हणूं। आख़िर कंहिं न कंहिं हिक खे त ज़ुल्म जे ख़िलाफ़ उथणो पवंदो न। हू सोचे त छो न नेकीअ जे कम जी शुरूआत कयां। तो ठीको खयो आहे ज़ुल्म खे ख़तमु करण जो। माण्हू खे ज़बानूं आहिनि, पर हिते ॿोली हलंदी कालू ऐं जाबिर खान जी। सभु क़ैद आहियूं हुननि जे कर्ज़नि में। जेको कुझु हंधो मारियो वेंदो। बाबा, मां त घणो ई तव्हांखे सम्झायां थो, पर ही सम्झी कोन थो। सॼो ॻोठ पूरियल आहे कर्ज़ सां। केॾे 5 लख, केॾे 10, केॾे 20। न हो आज़ादु थींदा, न वरी गुलामी हुननि खां जान छुटंदी। सोच हैदर, सियाणो थी। चाचो बीमार आहे, जे तो ईअं कयो त असांजो सहारो केरु थींदो? सोच बाबा जे करे त चुप आहियां, न त घणा ॾींहं अॻे ऋण मारे छॾियां हा। बाबा भला थिए थो, तव्हां सूबेदार सलीम। जी सर। जी सर। हाँ हलो थाने ते, मां भोतार सां मिली अचां थो। ओके सर। टांडा, तोखां पोइ त मुआरो यार कुर्बान शीं आहे। जेकर मां चवांसि न त हैदर खे वञी सिधियूं कुआरियूं हणी अचे। ईअं कुर्बान? हा भोतार, तव्हां इशारो कयो, लेटाइण कमु मुंहिंजो आहे। तो सुठो न आहे टांडा। हिन ॻोठ में मूं अॻियां को कंध खणी न हलंदो ऐं तूं हिकु खसीस छोरे अॻियां शिकस्त खायूं कंध झुकाइजी मूं अॻियां पिटोई। भोतार, बाबा पैर तिरकी पियो, न तिन छोरे के राकास बंजी खाई वञा सा। अरे छोरो, तुंहिंजो अंगूठो बि न पटे सघिया जे तूं शिकस्त न खाई आहे। कुरान की मारा पैसे रणी त किथो करे। जाबिर खान टांडे खे छोरे विसाए छॾी। हाणे असुल कोन भरंदी, हाणे असुल कोन भरंदी, दूओ ई दूओ जो कंदी। बाबा साईं, टांडो त सफ़ा विसामजी वियो अथव। हाणे टांडे खे फू करियो, पोइ पेट्रोल जो बंदोबस्तु कयो त सॼो ॻोठ बाहि वांगुरु भड़का ॾींदे नज़र ईंदो। भड़का नूर भटारे जो कसम आहे बाबा। हाणे मां हिन हैदर जा सलाह वठी ईंदुसि। अहिड़ो हशर कंदोमांसि जो सॼे ॻोठ में दाऊं कूकूं ऐं गीसियूं कंदो। छो त उनखे मां तौबूं कराईंदुसि। कालू माना कहर। मां हिलाल बि खाईंदो आहियां ऐं हराम बि।
हिन खां पोइ खड़ा थी वेंदो न वॾा न थींदो ईअं साईं उस थी मोड़ींदासीं हा उहे छो न पारी ॻाल्हियूं कयो इहा ई उमेद आहे मूंखे तव्हां में अचो हाणे लक्ष्मी रे पुट रात जो दाह ते वे खाली पे मोटे हुई बाबा आगे केड़ी खबर लखी देर वजे वापस मोटे खाली न मैं आंदी थम पर भोपाल जवाने ते बधी आयो लक्ष्मी रे मुके पक्का ही तो खाली थे न मोटंदे छो तू मुझे सी पुट आई मां भी जने चोरी ते विंदो न त बागे ने वथा न खाली करे दो बाबा मूंखे अफ़सोस थो थिए जो पुट जी चोरी ते तूं ख़ुशि थो थिए है याद मूं वॾी ग़लती कई आहे जो तोखे 2 अखर पढ़ाया अथमि अगरि तोखे चोर कया न त तूं कंधु खणी मुंहिंजे अॻियां न ॻाल्हाईं वाह बाबा वाह तो जहिड़ो पीउ हुजे जेको पुटनि खे ग़लति राह जी सलाह ॾे पीअर त पुटनि खे नेक सलाहूं ॾींदा आहिनि नमाज़ूं अदब ऐं तहज़ीबूं सेखारींदा आहिनि तूं कहिड़ो पीउ आहीं जो पुटनि खे चोरी जूं सलाहूं थो ॾे लक्ष्मी मां तुंहिंजो चाचो आहियां पीउ जे चवण ते ग़लति राह ते न वञ त सुठो अथई वरी मथे जो सूर तव्हां न भई सुधरियल हुजो असांजो घर जन्नत हुजे हा जन्नत जन्नत थींदो पर जॾहिं हयात खान मां निकिरंदो एॾो त निभागो आहे जो ॼमंदे राति मां खे मारे छॾियईं बाबा अम्मा बि तुंहिंजे सुननि जे करे मरी वई जे तूं सही हुजी हा न त अम्मा ऐं असांखे तूं गॾु ॾिसी हा छुरा मां चवां थो बसि कर न त अहिड़ा मोचड़ हणंदोसांइ जो ॾेयण खे ॾस ॾींदे बाबा गोली हणी मारे छॾ न हूंदासीं न सूर ई सहंदासीं तूं अयाज़ बाबा त तोखे पढ़ाए असुल असांजे मथे में सूर विझी छॾियो अथई हींअर अलाए कॾहिं ईंदे शहर तूं छुट दी जान असांजी बसि कर याद कंहिंखे थो सम्झाई ही कंहिंजे चवण ते लॻंदा आहिनि छा पर चाचा बसि हाणे बसि मूं चयो न पंहिंजे कम सां कम रख नगर खाना ये पूरो तर मुझो थे मुझा जेल बथई इन गोठ में मुझा पंहिंजा कानून ऐं क़ाइदा आहिनि समझ धर्म माण्हू मुंहिंजे चंबे में आहे यार गुराम के चई छॾजांइ मुझे हुक्म का सवाइ मच्छर भी न मारे कालू तू यार आहीं ऐं नगर खान तोसां यारी मल्हाइण आयो आहे कालू खान यारीअ में हुकुम न पर अर्ज़ कबा न ही सिर ॾियण में फ़ख्र महसूस कंदो आहे गुराम तोखे हिकु हुकुम कंदुसि मूंखे लतीफ़ जो सिर खपे छो त हू न कानून जे हथ तो अचे न वरी कंहिं माण्हू जे वर तो चढ़े उनखे तूं गोल कालू खान ॻोठ जा मूं सभु माण्हू परखिया आहिनि सभु तुंहिंजे चंबे मां आहिनि कालू खान ॻोठ जो हर माण्हू तुंहिंजे हुकुम में आहे ॾिठोसीं कालू खान तूं रुगो हुकुम कर गोराम खान हर हाल में तोसां ॿधल आहे
मूंखे ख़बर आहे गोराम, तूं अॾो बि आहीं ऐं बहादुर बि आहीं ऐं ज़िद्दी बि। मञोसीं नगर खां न त तुंहिंजो यार गोराम दलेर ऐं अरडो आहे। पर गोराम, जेकॾहिं तूं मूंखे लतीफ़ जो सिर ॾी न, जीअं चवंदे मां तीअं कंदुसि। बाबा साईं, तव्हां बेखुटका थी वञी घर वेही रहो। लतीफ़ मूंखे किथे बि मिलियो न, हुनजो कमु मां तमामु करे छॾींदुसि। इहो गोराम खान जो तोसां वाइदो आहे। असांखे पक्का गोराम हर वाइदो निभाईंदो आहे। कालू खान, पोइ सम्झी छॾ, लतीफ़ 2 ॾींहंनि जे अंदर में सम्झ त मुअल आहे। लतीफ़ा, तूं मुंहिंजो शींहुं पुटु आहीं, पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि यादि रखजांइ पुटु, कॾहिं बि ज़ुल्म जे अॻियां कंधु न झुकाइजांइ। हाँ बाबा, हे तुंहिंजो पुटु लतीफ़ मरी त सघे थो, पर ज़ुल्म जे अॻियां झुकी नथो सघे। हा, तॾहिं त मां तो पुट जे मथां नाज़ कंदो आहियां। ही वटि कलम मुंहिंजा पुट, हिन सां दुश्मन मारजांइ। बाबा, हिन हथियार सां दुश्मननि खे मारींदुसि। हे त सफ़ा मामूली ऐं नंढड़ो आहे पुटु नंढड़ो, पर हिन हथियार सां तूं वॾनि वॾनि ज़ालिमनि जो सिर कुचले सघीं थो। ऐं हा, सच लिखी सघीं थो, सच ज़ाहिर करे सघीं थो, ऐं सच दुनिया वारनि खे ॿुधाए सघीं थो। पुटु, हिन हथियार में उहा ताक़त आहे जेका दुनिया जे कंहिं बि हथियार में नाहे। छा बाबा, हिन कलम सां ॻोठ वारनि जो हक़ मिली वेंदो? हिन कलम सां ॻोठ वारनि खे आज़ादी मिलंदी? बाबा, जेकॾहिं हिन सां आज़ादी मिलंदी त मां ॻोठ वारनि जो सहारो बणिजंदुसि। जेकॾहिं हिन कलम सां ॻोठ वारनि खे आज़ादी मिलंदी त मां हिन ॻोठ वारनि खे ज़रूरु आज़ादी वठी ॾींदुसि। मूंखे जीअणो पवंदो पंहिंजनि जे पलांद करण जे लाइ। हा हा, मूंखे जीअणो पवंदो, मूंखे जीअणो पवंदो। मूंखे पंहिंजनि जी यादि न जीअण थीजे, न मरण थीजे, न ई चैन सां बेहण थीजे। हाणे चाबरे कालूअ सां ज़रे ज़रे जो हिसाब वठिबो, हिसाब वठिबो। मूंखे लॻे थो त मुंहिंजे कैद तव्हांखे अञा कमज़ोर न कयो, तॾहिं त ताज़ा ई मता लॻा पिया हो। कंदार पंहिंजे हिसे जी माली में हिननि खां त खणाई छा, वञनि था सुझंदा
न भोतार बाबा मुंहिंजे हिसे जी मानी किथे खाईंदा आहिनि न न हिननि खे किथां ॾींदो आहे मानी अञा बि हिननि जी हिसे जी मानी त मां खाई वेंदो आहियां अञा बि त हटा कटा लॻाए पिया आहिनि भोतार बाबा जाबर खान मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त मुंहिंजे पीउ बराबरि चाचो ज़िंदा आहे या न मुअल माण्हुनि जी माण्हू पुछा नाहे कंदो उनखे ख़त्म या तो रूप आहे तुंहिंजे चाचे सौजरे मुंहिंजे नाले करे छॾिया ऐं बदिले में उनखे मौत ॾेई छॾी कालू मना कर मां हिलाल बि खाईंदो आहियां ऐं हराम तव्हां ज़ालिम आहियो वेशी आहियो तव्हां खुदा देर आहे अंधेर न खुदा तव्हां सां फ़ैसिलो ज़रूर कंदो छो जो खुदा देर आहे पर अंधेर न आहे सच तो चए इन मल तोखे इंस्पेक्टर टांडे जे हवाले कंदुसि ऐं हू तोखे मोचरा आनी तुंहिंजी ज़बान मां इहो क़बूल कराईंदो त तो ई पंहिंजे चाचे खे मारियो आहे तोखे फांसी पूरी मिल्कियत असांजी कालू मूंखे ॿुधाए त मुंहिंजो बाबा किथे आहे वीचारो असांखे ॾाढियूं मिठियूं थो करे ही मच्छी जा तला सभु तव्हांखे थो लिखी ॾियां पर हुनखे असां आज़ादु करे छॾियो हमेशह लाइ आज़ादु खुदा खे कुत्ता कमीनो सौदा करायो हाणे जॾहिं हुन तव्हांखे ज़मीन ऐं तलाउ लिखी बि ॾिना पोइ तव्हां हुनखे छो मारियो कम खत्म माण्हू खत्म जेल हूंदो तो वरी सज़ा बर्बाद कंदो हिन ॻोठ में सिर्फ़ु असां ॿिनि भैरनि जो राज हूंदो ॿिनि भैरनि जो वॾा के ज़ालिम आहिनि बेचा खुदा हिन मारे पुछंदो बाक़ी ग़रीब जी जान आहे नीमक हराम तव्हांजे हिन राज खे ख़त्म करण जे लाइ को त मूंसां जनम वठंदो जेको तव्हांखे निश्तो नाबूद कंदो निश्तो नाबूद मुंहिंजी रब खां इहा ई दुआ आहे जीअं तव्हां असांजा मारिया रब कंदो तव्हांजा इहे मरंदव तव्हांजे लाइ के कुत्ता ई काम खाईंदा भोतार बाबा मुंहुं भटारे जो कसम हिननि खे कयो ख़त्म न त पिटे कंदा पाणू के जान जा पुटनि छोकिरा वॾेरे खे पातर हलाए करे हणंदा अदा साईं कर हिन बकर खे ऐलान साबिर खान जलाद आहे जलाद उहो जलाद जेको सिर्फ़ु मौत ॾींदो आहे मौत अॼु हिनखे बि ॾियूं था मौत खुदा ने को कढियो खुदा ने को कढियो ॾिजो खुदा ने को खुदा जो वास्ते तालू ज़रूर न करो ज़रूर ज़ालिम न कयो ज़रूर ज़ालिम न कयो ज़रूर अदा कमदार कासिम वञी टांडे खे चओ त डूमकरणे खे खणी वञी कैद में बंदि करे बाक़ी जे लाश के मच्छी जे तलाउ में उछले छॾ त जीअं मच्छियूं खाई धोम कनि मां चवां थो त ॻोठ वारनि खे घुराए ऐं सभु हिकु थी वञूं न त जाबर ऐं कालू राकास बणिजी हिन असांजे ॻोठ खे खाई वेंदा ऐं ॻोठ वारनि खे सम्झायूं
त पाण में हिकु थियूं असां पंहिंजे बचनि ते रहम कयूं। हैदर तूं सच थो चई। ॻोठ वारनि खे सभिनी खे गॾु करे जीअं वॾेरनि जो कर्ज़ लाहियूं। हाँ बाबा, जे घर में असां घिड़ियासीं वो घर ही खाली। बाबा साईं तव्हांजो न असांजे मथां 70 जो हथ रहियो, सम्झ ॻोठ ही ॻोठ खाली। मेरा अगर तोखे तो खबर है मालूम न कर बाबा ही सजे गोठ जा मारो मुझे मरण जो दुआऊं था घुरन। बस तू ही हिकिड़ो मुझो सच्चो वफादार है जेको मूंते जान विझण जे लाइ तयार है। बाबा साईं तव्हां रुगो हुकुम कयो, तव्हांजो हिकु हिकु दुश्मन ॻोल्हे ख़त्म करे छॾींदुसि। लक्ष्मीर ये वक्त भी परे न आहे तोखे बि आज़माईंदुसि लेकिन मां तोखां हिकु अहिड़ो कमु वठंदुसि मूंखे यकीन आहे तूं मुंहिंजे लाइ जान ॾींदे ऐं मुंहिंजो वफ़ादार आहीं तूं। लक्ष्मी इहो तोखे ज़हन में हुजे वाला मूं तरफ़ खां तुंहिंजे लाइ आज़माइश हूंदी। बाबा साईं लखबीर त छा, पर मां बि तव्हांजे मथां सुर हाज़िर करे थो छॾियां। बाबा लखमीर तोखे यादि हूंदो मूं हिकिड़ो नस्ली कुत्तो वरितो हुयो शिकार जे लाइ, पर उहो कुत्तो मैदान छॾी भॼी वियो। बाबा मूं हुनजो छा हशर कयो हुयो या त तोखे ख़बर हूंदी। हाँ बाबा साईं मूंखे यादि आहे, तव्हां उनखे गोलियूं हणी मारे छॾियो हो। तो पोइ सम्झी वञ ॻाल्हियूं न कर। मां हिलाल बि खाईंदो आहियां ऐं हराम। मूंते ऐं बाबा ते वॾेरनि कूड़ो इल्ज़ाम हयो आहे ऐं हू चवनि था त तव्हां देरा साड़िया आहिनि। हाँ हाणे वरी ॻोठ वारनि खे पटियूं पढ़ाइण शुरू कयूं अथई। हाँ पंहिंजी सच्चाई साबित थो करी। चोर चोर जो पुटु आहीं, तूं बि चोर ऐं तुंहिंजो पीउ बि चोर। हाँ ॾे सफ़ाई ॻोठ वारनि खे हिकु कर। नूर भटारे जो कसम छॾींदोसांव कोन, आख़िर मां बि कमदार क़ासिम हाँ। नूर भटारे जो कसम अड़े ॾे ॿियो त ख़बर तव्हां सभिनी ॻोठ वारनि खे वॾेरे कर्ज़ ॾिनो आहे, उहो कर्ज़ अञा ताईं तव्हां कोन चुकायो आहे। वरी वॾेरे शान में ग़लति लाइ इस्तेमालु कयो। माना त ख़ुदा बख़्श तूं बि हिन ठगनि जे टोले में शामिल आहीं। न बाबा मां हिननि खे सम्झायां थो त मिली जुली वॾेरनि जो लाहियो कर्ज़ लाहियूं। अरे कमदार सभ खां वॾी तबाही जो कारण त तूं आहीं। ॻोठ वारनि सां उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करे ऐं खपाए छॾियो अथई भोतारनि वटि। हैदर तूं सच थो चईं, ॾे पहिरियां कमदार खे सज़ा, पोइ भोतारनि खां पुॼी पवंदासीं। हाँ अड़े रे ॻाढ़े बोड़ वारा तूं वरी कहिड़ियूं उबतियूं सुबतियूं पटियूं थो पढ़ाई न। हाँ हे मूंखे छा कंदो, छा कंदे मूंखे तूं? तो जहिड़ा त मुंहिंजा जूता साफ़ कंदा आहिनि, नौकर हूंदा आहिनि। नूर भटारे जो कसम पोइ तोसां अॼु हिकु कहाणी ज़रूरु थींदी। मुखां बूटा पालिश कराई दे। हाँ दाणे वञी पंहिंजे वॾेरनि
जे हेदरा मुखेर की भोतार दई पहचने तो सामा वो हशर कराई दुसरा जो सजो रात सन नूर भटारे उस्मान इधर तो ठरल खीर के फुका रहन हाणे यो सजे गोठ के बर्बाद कर दो यो हेदरे तोखे कमदार के मोचला न हणा हुया यो सजे गोठारन के दाऊ दींदो ऐं मुसीबत में तू अची वेंदे। हाँ बा खुदा खैर करे हैदर भला पाण खे छा थो समझे वते तो भोतारनि जे खिलाफ़ ॻाल्हाईंदो। गुल चाचा खुदा बस कर तव्हांजी बुज़दिले मारायो आहे न त छा थींदा आहिनि वॾेरा मां हिननि जे पुॼण जे लाइक़ु आहियां। हाँ यार हैदर तू सच तो चई तू शुरुआत कर मां तो सां गॾु आहियां। लतीफ़ तू उदास न थींदो कर मां जहिड़ी आहियां न तोसां हर वक़्तु गॾु आहियां। हाँ राणी तुंहिंजे प्यार जो सहारो ई त आहे तॾहिं त मां जियां पियो थो। बसि रब खां इहा ई दुआ आहे त सॼी ज़िंदगी पाण ॿई ख़ुशि हुजूं। ख़ुशियूं तूं मूंखां जुदाई करी मां ख़ुशियूं कयां तुंहिंजी जुदाई त मूंखे जोरे विधो आहे न। हाँ राणी मां हर पल तोसां गॾु ई हूंदो आहियां पोइ तूं ग़म छो कंदी आहीं। तू खिल मारुआ सोना मसद को बना सोना तू खिल मारुआ सोना मसद को बना सोना को सोने तो केवा लगे अगे खाना हो देगे चवाती दिल सा सोना तू खिल मारुआ सोना मसद को बना सोना। तो सा प्यार जो रिश्तो आहे जोड़ ठही तो सा तो सा प्यार जो रिश्तो आहे जोड़ ठही तो सा पई तो खे ॾिसा सोहणा पई तो खे ॾिसा सोहणा चवां थी दिल सा सोना तू खिल मारुआ सोना मसद को वञा सोना। लगी थी रूहुआ तो सामोह जो के सा दिल बरन लगी थी रूहुआ तो सामोह जो तो साथी ठहा सोहणा तो साथी ठहा सोहणा चवां थी दिल सा सोहणा तू खिल मारुआ सोना मसद को वञा सोना। भोतार बाबा कमदार कासिम जी रही कोई इज्जत में मिट्टी में मिलाइजी वई ये तारी कुआरी ये तारी कमदारी मां कोन कंदसि तारी कमदारी ॻोठ वारा छोकरा कमदार कासिम खे पादर हणनि या मुतबीर सरण कहिड़े कम जी
हाँ कमदार कासिम, तुझी हालत सी मां समझियुसि त पक ॻोठ में के छिते कुते खद थई। हा भोतार, इहो ॻोठ छितो थियो आहे, हैदर जो कोन्हे छितो थियो आहे, सॼे ॻोठ में मूंखे केलो अथसि। भोतार बाबा अहिड़ा मूंखे घाव ॾिना अथई, अहिड़ी जाइ ते ॾिना अथई जो मां तव्हांखे ॾेखारे नथो सघां। भोतार बाबा जेकर कमदार कासिम खे पादर आहीं त खेर आहे, पर हिन नूर फटारे जो कसम आहे तव्हांखे त अलाए छा छा पियो चए बाबा, पर इहो बि तव्हांखे मां न ॿुधाईंदुसि। कमदार लॻे थो त हिन हैदर जा 4-5 चंबा आहिनि। हिन चंबनि खे कुझु कुहाड़ी सां कटणा पवंदा, कुझु कारई सां वठणा पवंदा। अरे कमदार, मूं त ॿुधो आहे त तूं वेले ते 16-17 मानियूं खाई थो वञी ऐं हिकिड़ो छोरो आहे तगड़ हुन तोखे पादर आहियां। भोतार हिकिड़ो मौक़ो मूंखे ॾियो, मां हुन जे घर ईंदो वेंदो आहियां, वठी ॾियो ज़हर जी ज़री त मां हुनखे पुड़ी ॾेई छॾियां। त साईं मां त सॼे ॻोठ में ईंदो वेंदो आहियां, केरु सॾे थो चाचो त केरु सॾे थो मामो। तव्हांखे त पाण ख़बर आहे त मरणो बि खाऊं परणो बि खाऊं। ओ बा ख़ुदा बख़्श, तूं वरी सॼे ॻोठ जे घर ईंदो वेंदो हुजी, पर इहो जेको छोरो छितो थियो आहे न, हिनखे कालू ई पुॼे ॿियनि खां ज़ोर आहे वाह। बाबा मां त चवां थो त तव्हां ज़हर वठी ॾियो, पहिरियों त दिलि चए थी ॾियां तव्हां ॿिन्ही भाइरनि खे, पोइ ॾियां हिन कमदार खे, जात ई छुटी पवंदी। कालू कुझु बि कर, कीअं बि कर, मूंखे ये कुतनि वारी भौंकूं न, पर गिदड़ वारी उनायूं खपनि, उनायूं। अदा साईं, हाणे कुतनि ऐं गिदड़नि जूं भौंकूं न, पर तोखे शहर जी कचकोड़ ॿुधाईंदुसि। तूं भोतार कालू, तूं ई वार कर। हिते कालू हिते, छो त कालू माना कहर, मां हिलाल बि खाईंदो आहियां ऐं हराम। राणी बुरा पंहिंजे सोट सां न ॻाल्हाईंदी? न, तूं त कूड़ो आहीं, वाइदो करे फिरी वेंदो आहीं। हा राणी, तूं सची चओ, मूंखां हिन ॻोठ जो दुख बर्दाश्त नथो थिए। हा राणी, तूं सची चओ, पर मां हिन ॻोठ वटि जॾहिं ज़ुल्म थो ॾिसां त मां पाण ते कंट्रोल नथो करे सघां। कुझु असांजे बारे में सोचे, कुझु मंठाणे जे बारे में सोचे, पंहिंजी पीउ जे बारे में सोचे। तूं सफ़ा चरियो थी वियो आहीं छा? हा मां चरियो थी वियो आहियां, ॻोठ जे मसइलनि मूंखे चरियो करे छॾियो आहे, असली मां पागल थी वियो आहियां। राणी, छा मां सभिनी खे परेशान थो कयां? न हैदर, तूं कंहिंखे बि परेशान नथो करीं। तूं मूंखे इहो ॿुधा त तोखे बचपन जूं ॻाल्हियूं यादि आहिनि? न, मूंखे कुझु बि यादि न आहे। तव्हां तो मूंखे ॾाढी ख़ुशी जी ख़बर ॿुधाई आहे, मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां। सरदारजी, मुझे जल्दी समाचार चलो ऐं जेको बि ॿुधाए, मूंखे नौकरी मिली आहे, मूंखे जल्दी ट्रेनिंग ते वञिणो आहे। सची सच? हाँ सर, जल्दी देर न कर। मुंहिंजूं तो में उमेदूं त घणियूं आहिनि, पर अलाह कंदो 6 महीननि खां पोइ तूं मोटी ईंदे, इंशाल्लाह ॻोठ वारनि जी मदद कंदे ऐं असांखे हर कुझु थी वेंदो। इंशाल्लाह बाबा, मां तव्हांजी उमेदनि ते लॻंदुसि। बसि बाबा, मूंखे हिकु ॻणती आहे, बसि बाबा मूंखे हिकु ई ॻणती आहे त तूं ठीकु थी वञे, पोइ तूं मां सोट अदा हली शहर में रहंदासीं। मुंहिंजा भाउ मुंहिंजी दुआऊं तोसां गॾु आहिनि, ट्रेनिंग तां वापसि थी हिन ॻोठ वारनि जी मदद कजां। अदा अलाह कंदो तूं खेर सां मोटी ईंदे। माशाअल्लाह, अल्लाह में रहमान, अल्लाह में बाबा, मां अदा खे छॾे अचां।
काथे आनंद वो लोग काथे आनंद कालू मुखे कुछ बन दे तो के खबर है कालू मलक्का महिला खाई दो आई आराम खाई दो आया तो क्या है दर मुझे कमदार से मारे हुआ मुझे कमदार के चाहे दर की यह खबर ना है कालू मलक्का महिला को खाई दो आया आराम को खाई दो आया बाबा बाबा माफ कर मुझे बस कर बाबा अगर तो के खबर है ना इतने मुझी हुकूमत है मचाया को जिए मचाया को मरे माफ कर बाबा मुझे पुत्र के मुख माफ कर खबर है ना कालू मलक्का महिला खाई दो आया आराम माफ कर बाबा माफ कर मुझे पुत्र के मुख माफ कर ये मुझे हुकूमत है कालू बाबा की नमाज कालू मलक्का बोलो चाचा पर पुत्र के ताकत हो जैसा ये चोरी मुका आजाद कराए बने कालू मलक्का महिलाल को खाई दो आए हराम मचा गया गुल मचा गया मुझे न मासूम था मुझे न हथन में दम दिलो खुदा गुल मचा गया उन्हें जालमन के मैं बख्श कर छड़िया वो सच तो चवे लतीफ है और उन्होंने के बख्श ना कर लो बख्श करके जिन सच्चा पाचा मारा आखिर कैसे तारी यार हमें चक्रे लाऊंगा थी हाने उनका जरे जो हिस्सा पड़ता थी जरे जो हाँ सच तो चली तो उनका जरे जो हिस्सा पड़ता थी यार मुझे लतीफ़ जुल्म थी रहो छात्रा काशिफ छात्रा यार कालू रानी के अगवा करे वयो आहे छा पुरानी के अगवा करे गया यार लतीफ़ा असा गरीबन की इहा पे कमजोरी आहे कि असा पाजी हिफाजत नथा करे सको रानी 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 कालू कालू तो मुझे इज्जत में हटो कालू मना महिलाल बुखाई दो आया हराम बुखाई बुधा काथे है मुझी रानी न त जीरो पूरे शरीर था जिंदा है तुंहिंजी रानी तो के घुराइण जो मकसद सिर्फ इहो हुयो ॾिसां त तो में ताक़त आहे केतिरी सॼे ॻोठ खे खणी परेशान कयो अथई छो त कालू मना कर मां हिलाल बि खाईंदो आहियां ऐं हराम बि बुधा किथे है रानी न त कच्चो खाई छॾे तूं मूंखे कचो खाईंदे तूं मूंखे कचो खाईंदे
उठ बाबा कानू उठ। लक्ष्मीर मैं तू डॉक्टर के वठी आ हिनजी पट्टी करे। न लक्ष्मीरा ई रत जा दाग मां हैदर जे पूरे खानदान जी रत सां धोईंदुसि। भोतार हुकुम करते हैदर जे पूरे खानदान जो रत जी पूरे वटा भरे तोखे पेश कया। त पोइ बीठा छो आहियो? वञो हैदर जे पूरे खानदान के सारे खाक जो ढेर बणाए छॾियो। बाबा मां चाहां थो त सुकून ऐं सब्र सां कमु वठो। कर खबर कमदार लथो छोरो। भोतार हिन नूर भटारे जो कसम आहे छोरो तवा पटारी भॼी वियो। अदा साईं हाणे मां हैदर सां अहिड़ी गेम खेॾंदुसि मुंहिंजो पूरो खानदान चीकंदे नज़र ईंदो। छो त कालू माना कहर मां हिलाल बि खाईंदो आहियां ऐं हराम बि। मुझे खबर है कालू तू पंहिंजे दुश्मन के कहिड़ी चालाकी सां मारींदे। अदा साईं हाणे हैदर सां मां अहिड़ी रांदि खेॾंदुसि उन रांदि में सिर्फ़ु मूंखे हैदर जो दाहूं कूकू ऐं सिसकियूं थियूं यादि अचनि। कालू माना कहर मां हिलाल बि खाईंदो आहियां ऐं हराम बि। गुलशेर तमाम गलत गाल थी आहे। हिकु टके जहिड़ो छोरो भोतार कालूअ ते हला करे आयो ऐं मां जहान छोरे जी मुंडी मरोड़े छॾिया। गलत थियो आहे। बहरहाल भोतार जो पलांत कंदासीं। लक्ष्मीरा जेकॾहिं असां भोतार जो पलांत कयोसीं न त भोतार जे अॻियां असांजी वॾी इज़त थी वेंदी। हा सच थो चई। हाणे भोतार जो पलांत कंदासीं ऐं हैदर खे ज़रूर मारणो आहे। लक्ष्मी तू हैदर खे मारने जी धमकी थो ॾी। हुन त पंहिंजी इज़त बचाई आहे। उन जाइ ते अगरि तूं हुजी हा या मां हुजां हा त ईअं ई कयूं हा। अरे बस हाणे बस मूंखे सभु ख़बर आहे तूं हुनजी परघोर घणी कंदो हुई ऐं उन टक्कर जो बदिलो वॾी सरकार हुनखे पाणे ॾींदो। अयाज़ हाणे हैदर खे ॻोल्हियो विझाए हुन वॾी सरकार सां टक्कर खाधो आहे। तूं पाण खे मोतबर थो सम्झे ऐं वेशी थो सॾाए। लक्ष्मीर पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ इंसान खे वेशी थियणो थो पए। लक्ष्मीर हैदर जॻहि हिन जे ॻाल्हियुनि ते हलियो न त ज़रूर मरंदो। मतां अहिड़ी ग़लती कई अथव। मां तुंहिंजा दोस्त ऐं सॼो ॻोठ हुन सां गॾु आहे। ॿियो सिटी करूं पर हुनखे चइजांइ त पंहिंजे लाइ कफन तयारु करे रखे। अच गुलशेर। बाबा चाचा इधर चाचा के चाचा जेको कुझु कयो सभु तुंहिंजा नतीजो जोड़े हुनजे देश कालूअ सां हाणे न मिली हाणे अहिड़ी तकलीफ़ूं बाबा हुन राणी में हथ विधा हुया अञा बख़्श कयां छा? वञी वेह वञी जीअं वणे तीअं वञी कर। मां पाणे मरी हेॾो तो डॉक्टर छो थो वठे चाचा। पेट में डॉक्टर खे वठी अच बाबा तूं वेह।
हैदर बीरा तो अज तो सा हिसाब किताब कंदासी रखीर अज मुखा पासीरो थी वन बाबा बीमार है मैं डॉक्टर के वठण तो वञा डॉक्टर ने तो के असां मारीदासीं तू गलती न कर हैदर कदे का तू एतरो मोतबर थी होई जो वती तो भोतारन सा विड़े तो लखवीर खुदा के मन मुझो रस्तो छड़ न त मुक्त में मारियो विदे छॾियो लक्ष्मीर छॾियो अरे लक्ष्मीर छॾियो जहिड़ो छा था कयो पाण में ॻोठारा था आहियूं अॼु तुंहिंजे करे छॾियांसि थो पर ॿिए वारे बश्क न कंदोसांसि भोतारा नूर भटारे जो कसम छोरे के त जोरी खबे खणी आयो हां तव्हां आयो केर ऐं मूंखे हिते छो वठी आया आहियो भोतार कालू तव्हां मूंखे घुरायो मां इन ई हलियो अचां हां तोखे इन जे लाइ हिते घुरायो आहे तो तोखे वॾी कुर्बानी ॾियणी पवंदी सम्झ त तोखे मरणो पवंदो छो त कालू माना कहर मां हिलाल बि खाईंदो आहियां ऐं हराम बि मां त बेकसूर आहियां मुंहिंजो त कोई गुनाह ई कोन्हे बेगुनाही त मरंदा आहिनि बाबला मरंदा आहिनि छा तव्हां मूंखे मारींदा मुंहिंजे मरण सां तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो फ़ाइदो त हर तरफ़ खां मूंखे ई आहे छो त तूं मरंदे तुंहिंजी मौत जो इल्ज़ाम मां हैदर ते ॾियारींदुसि हैदर जेल में छो त हैदर मूंसां अर्जायूं कयूं आहिनि अर्जायूं छो त कालू माना कहर मां हिलाल बि खाईंदो आहियां ऐं हराम बि अरे ज़ुल्म न कर कालू 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 ज़ुल्म न कर ये तो संसुलम कह के मुझा दोस्त
हैदर काल हैदर तो एक बेगुनाह जो खून कयो आहे पंहिंजो पाण खे तू कानून जे हवाले कर। अरे खून करे चई थो त खून मुन आहे कयो तोखे हली थाणे ते ॾसां थो। खून न आहे कयो खुदा से मञो। बोला मां जान तो चाची तबियत तमाम खराब है हिनके अस्पताल खणाया तुम। हाँ हाणे कुछ तबियत बेहतर अथसि। हेदर वियो आहे डॉक्टर खे वठण। छा? हाँ हैदर बंदो एॾो ज़ुल्म कयो मूंखे ख़बर हुई त हैदर मूंखे मुसीबत में विझंदो। हाँ चाचा तव्हां सभु रेस ॾे वञो उहो सभु कुझु ठीकु करे छॾींदो। पुट इहो त तूं थी चवीं न मां थो चवां मां मरी वञा त मुंहिंजी जान छुटे। चाचा हाणे त सभु माण्हू वॾे जाबिर खान वटि विया हूंदा हाणे त फ़ैसिलो उन जे हथ में हूंदो। पर गुल हेदर किथे आई? हेदर खे इंस्पेक्टर ॾाढो खणी वियो आहे हुनखे ॾोह बासण लाइ कुझु बि करे सघे थो। हा चाचा हींअर सभु रेस वटि वेंदा असां हुन वटां हलो। रेस खे वञी पाऊं ॿधो न त हेदर खे फांसी ते चाढ़ी छॾींदो। जेको बि हिन में रखेव न त हुनजे लाइ हा कजो। हाँ देव बस वञूं था। हेदर चुको ज़िंदगी बचे। हाँ ठीक चाचा कल समझी जो चाचा। ॿुधाए तेरो खून तड़े कयो आहे ॿुधाए। साहब मूं तोखे केतिरा चकर ॿुधायो आहे त मां बेगुनाह आहियां। ओके तड़े कयो आहे जेसीं ताईं न मञी जाए न तेसीं ताईं तोखे मां कुटींदो रहंदुसि। कुटियोसि। बस कयो भाउ बस कयो सॼे ॻोठ वारा मूंखे ज़ालिम सम्झंदा आहिनि पर तव्हां ॿुधायो सॼे ॻोठ ते मुंहिंजो कर्ज़ु आहे ऐं हिते मूं कंहिंखे तंग कयो आहे? मां ग़रीब आहियां मिसकीन आहियां मूं ते रहम कयो मूंखे उमेद आहे त तव्हां हक़ ऐं सच जो फ़ैसिलो कंदो। जाबिर खान मूंखे उमेद आहे त तव्हां असांजो इंसाफ़ ज़रूरु कंदो। मुंहिंजो भाइटियो अयाज़ बेगुनाह क़तल कयो वियो आहे। मुमताज़ बाबा तव्हांजो हक़ इंसाफ़ थींदो छो त तव्हांजी धुर जो छोकिरो मूं वटि आहे ऐं अदा साईं हक़ जो फ़ैसिलो ॿुधाईंदो। तव्हां परेशान न थियो बाबा। भोतार मुंहिंजो मासूम पुटु कुटियो वियो आहे हक़ जो फ़ैसिलो कजो। भोतार मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त अयाज़ खे हेदर घुटा ॾेई पियो मारे। भोतार मुंहिंजे अंदाज़े में त हेदर खून नथो करे सघे। अंदाज़ेबाज़ी न कर गुल तूं विच में न ॻाल्हाए। हेदर तुंहिंजो दोस्त आहे तूं फेवर न करीस हू मुंहिंजे पुट जो कातिल आहे। भोतार मां तव्हांखे ॿाहूं ॿधी चवंदुसि त फ़ैसिलो हक़ जो कजो। भोतार साईं ॿियूं ॻाल्हियूं पोइ कबियूं मुंहिंजो नौजवान भाउ कुठो वियो आहे गुलण वारनि खां मूंखे फ़ैसिलो वठी ॾियो।
बाबा मूंखे फ़ैसिलो घुर्जे, इंसाफ़ वारो फ़ैसिलो। लक्ष्मी तो सां पूरो इंसाफ़ कयो वेंदो। गुलण तुंहिंजे पुट लक्ष्मी जो भाउ मारियो आहे, जंहिंजा 4 शाहिद ऐं कुझु गवाह बि आहिनि। बाबा शायद ॾिनी ऐं ॿिन्ही धुर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हाणे बाबा मां फ़ैसिलो इहो थो कयां त गुलण पंहिंजी भाइटी जो रिश्तो सादिक वारनि खे ॾींदो। लक्ष्मी लाइ कुझु ॾिंगे क़िस्म जो माण्हू, इन करे छोकिरी जो रिश्तो लक्ष्मी सां न कयो वेंदो, उनजे चाचे मनताब सां कयो वेंदो। इन करे गुलण तोखे मनताब खे छोकिरी शादी करे ॾियणी आहे ऐं 20 लख उनखे ॾंड बि ॾियणो आहे। ऐं हा, हली वञी तॾहिं जी माफ़ी बि वठंदे ऐं सरदारी तोखे 25 लख ॾंड जा भरणा पवंदा। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। बाबा ॿुधायो, मूं हक़ जो फ़ैसिलो कयो न? ही तव्हां कहिड़ो ज़ुल्म जो फ़ैसिलो कयो आहे? मां ग़रीब एतिरा पैसा किथां आणींदुसि? वतार फ़ैसिलो अहिड़ो कयो अथव कि दिलि चवे थी तव्हां ॿिन्ही भाइरनि खे पादरा, न्याणीअ सां बि ज़ुल्म कयो ऐं हिन ग़रीब सां बि ज़ुल्म। मुतराम कयो, मुतराम कयो, मूंसां ज़ुल्म न कयो, मां किथां आणींदुसि पैसा? मुतराम कयो, मूंसां कहर न कयो, मूं ते मुंहिंजी न्याणी ते रहम कयो, मुतराम कयो। अरे बस कर। मुतराम कयो, मां ग़रीब आहियां, मिस्कीन आहियां, मुतराम कयो, ख़ुदा जे वास्ते मुतराम कयो, मूंसां कहर न कयो, मुंहिंजी न्याणी ते मुतराम कयो। ॾंड जा पैसा त तुंहिंजो पीउ बि भरींदो, जो त इहो अदा जो फ़ैसिलो आहे। मीरा सरकार सुभाणे पंहिंजे चाचे खे वञी गुल्लू जे घरां चोरी पराणे अचिजांइ। वञी पैसा जो बंदोबस्त कर। दियो फ़ैसिलो उतार। दादा मुतराम कयो, मुतराम कयो। खुदाई मूंसां कहिड़ो थियो, मुतराम कयो, मुतराम कयो, खुदा खे ॾिसो, खुदा खां ॾिजो। जी कहूरा रण तुझी पार जन जन्नत जी
राणल तुझी पोर जणे जन्नत जी कहूर जन्नत जी कहूर तू जो हाणे पिट को बंद थे तो सब को हार वठी वञूं रे गुलण पढ़ायूं था गोलियूं को दाणूस चाचा मुमताज वठ पंहिंजो पाण घणो पिट को ॿुधोसीं हल अस्सलाम असां हैदर साहब इधर मुलाकात है आप हैदर जिंदगी भी तो असां अजीब मज़ा कई है खबर बाबा जी तबियत कीअं आहे उहो त ठीकु आहे न सब कुछ ठीक ना है यार हैदर सब कुछ खत्म थी वियो है छा सब कुछ खत्म थियो गुल छा ॿुधाए बाबा त ठीकु आहे न ज़ालमन फैसलो करे छॾियो दंड में राणी मुमताज़ खे ॾेई छॾियनि गुल चवंदी सब कुछ कूड़ा है गुल इहो सच्चा है दोस्त इहो सच आहे एॾो वॾो ज़िंदगी मूंसां धोखो नथी करे सघे मूं कंहिंजो छा बिगड़ियो आहे ना हैदर ही वक्त रोअण जो ना है हैदर सब्र कर ही जुल्म जा जंजीर टुटल तू सब्र त कर हैदर हैदर तू परेशान न थी असां तुंहिंजे पीउ सां गॾु आहियूं तो गल ॿुधाए त मां छा कयां मां गुल मुंहिंजे बाबा जी पारत थी तोखे गुल